प्यारा दोस्तों, थोरो गौर करियो। असां सभिनी जो ॾींहुं रोशनियुनि ऐं आवाज़नि सां शुरू थींदो आहे। रोशनी जो पहिरियों किरणो ऊंदहि ख़तमु कंदो आहे ऐं पखियुनि जे ॿोलियुनि जो आवाज़ माण्हुनि खे निंड मां जगाईंदो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त लाइट ऐं साउंड ॿई एनर्जी जा फॉर्म्स आहिनि, यानी तवानाई जा क़िस्म आहिनि। थोरो सोचे ॿुधायो त असां आवाज़नि खे कीअं ॿुधंदा आहियूं। How do we hear sound? असां आवाज़ पंहिंजनि कननि जी मदद सां ॿुधंदा आहियूं। त छा तव्हांखे ख़बर आहे त आवाज़ कीअं पैदा थींदो आहे? How does sound produce? आवाज़ दरअसल वाइब्रेशन जे करे पैदा थींदो आहे। मालूम करणु चाहींदो त वाइब्रेशन्स छा थींदी आहे? थोरो गौर सां ॾिसो। हाणे कुझु ॻाल्हि थी वञे लाइट जी। छा तव्हांखे ख़बर आहे न त सिज जी रोशनी खां सवाइ ज़िंदगी जो तसवुरु केतिरो मुश्किल आहे, छो त सिज लाइट जो सभ खां पावरफुल सोर्स आहे। त छा सिज रोशनी जो वाहिद ज़रियो आहे? Is sun the only source of light? रोशनीअ जा कुझु सोर्सेस आहिनि। सन, stars, lightning, firefly, torch, lamp, candle, traffic light, neon light, light bulb। हिननि मां कुझु सोर्सेस तेज़ रोशनी यानी ब्राइट लाइट पैदा कंदा आहिनि। मिसाल तौर सिज। ऐं कुझु तमामु घटि रोशनी यानी डिम लाइट प्रोड्यूस कंदा आहिनि। मिसाल जे तौर फायरफ्लाई। हाणे हिननि तस्वीरनि खे गौर सां ॾिसो ऐं सोचे ॿुधायो त हिननि मां कहिड़ा सोर्सेस ब्राइट लाइट ॾींदा आहिनि ऐं कहिड़ा डिम लाइट प्रोड्यूस कंदा आहिनि।